सामरा, तू त चयो हो मां जान घोरींदुस, पोइ छो वाटुनि ते विसारे छॾे का बि सार न लथई? नादिर भा, छा पियो सोची? कंहिंजी यादि पई अचनि छा? धुंधले कोयड़े में को अक्स आहे जेको मूंखे यादि करे रहियो आहे। मूं कंहिंजो रूह रंजायो आहे जो सारोणी जी तलवार सां मूं ते वार करे रहियो आहे। हर ॻाल्हि त तोखे ॿुधाई आहे त तुंहिंजी माज़ीअ जी मोहबत सदोरी आहे जंहिंसां तो कोल करार कया हुआ ऐं रिश्ते जे धागे में बि ॿधा हुआ तव्हां ॿई। मूंखे त को रिश्तो यादि न आहे। घणी कोशिश कयां थो वधी पर मूंखे कुझु यादि ई नथो अचे। मूं त कंहिंसां मोहबत न आहे कई। बहरहाल तूं पंहिंजे ज़हन ते बोझ न रख, फिलहाल तूं आराम कर। कहिड़ी ख़ामोशी जो खेल आहे जंहिंजो मां हिसो बणिजी वियो आहियां। मायूसी जी महफ़िल में छो पियो तमाशो थिया, छो पियो मूं अॻियां वक़्तु संगीत वॼाए। मूं त अहिड़ो राग ई न आहे ॿुधो जेको मोहबत जे सुरनि सां जुड़ियल हुजे। केर आहे जेको मूंखे दर्द सां जोड़े पियो। मोटी वञ, मां उहो न आहियां। तोखे फल थी आहे, मोटी वञ। हमीद आहे तुम्हारे यार जो पूरे गोठे में मथों ताको, पर दुआ कर सदोरी मिली। यार दादा न पाण सॼे तर खे छाड़ियो, पर सदोरियो किथां पतो ई नथो पए। यार पाण खे न मरम थो मारे, छो जो सदोरी असां वटि गुम थी वई आहे। ओ हिन अखियुनि खे न शर्म थो अचे त यारनि खे हाणे कहिड़ो जवाबु ॾींदुसि। बसि यार क़िस्मत ई ॻाल्हि आहे, पाण छा था करे सघूं। तर में रुगो ॿकरीअ जो छेलो गुम थी वेंदो आहे न त बि ॻोल्हे वठंदा आहियूं। नौजवान नई नंढी न्याणी वई आहे, हाणे छा कजे हमीद? दादा मूंखे लॻे थो त किथे सदोरीअ पंहिंजो बंदोबस्तु करे छॾियो। न हमीद ईअं न कंदी, उहो न दणकी न आहे, पंहिंजे मिटनि वारी आहे, ईअं कीअं कंदी? सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।